ॾींहं वार जे फ़नकारनि तरफ़ां आलमी ॾींहं खे मल्हाइण जे सिलसिले में वार जा जेके मुख़्तलिफ़ फ़नकार आहिनि उहे गॾु थिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू जेको मौसीक़ी जो आलमी ॾींहुं आहे उहो कीअं मल्हाइनि पिया। असां ऐं ॿिया जेका मूंसां गॾु सभु दोस्त ई फ़नकार ऐं साज़ींदा वेठा आहिनि, निहायती ख़ुशी ऐं जोश सां मल्हाए रहिया आहियूं। ऐं जेको आहे सो हीअ असांजो मौसीक़ी जो आलमी ॾियारो आहे, असांजो हीअ प्यार जो पैगाम आहे, अमन जो पैगाम आहे। हीअ असां सॼी दुनिया खे पैगाम था पहुचाइणु चाहियूं त असां सिंध वासी ख़ासि तौर ते जेको आहे सो हीअ मौसीक़ी सां प्यारु कंदड़ आहियूं ऐं सॼी दुनिया में प्यार विखेरींदड़ आहियूं। ॿधी बाहूं झुके चा उठे चुमे आहिस्ते आहिस्ते हवा खे चओ पिरियां जे घर घेड़े आहिस्ते आहिस्ते। जो आलमी ॾींहुं आहे, ईअं सम्झो त असांजे मौसीक़ीअ जो हे ईद बि जंहिंखे चऊं ऐं तमामु ख़ुशी जो ॾींहुं आहे जेको असां सभु दोस्त पहिरीं प्यारा मल्हाए रहिया आहियूं। बेअंदाज़ जीअं दुनिया खे बेअंदाज़ दौलत जी ज़रूरत आहे, दिलदार मुंहिंजे दिलि खे मोहब्बत जी ज़रूरत आहे, दिलदार मुंहिंजे दिलि खे। प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे, नेठि इंसान नेठि इंसान इंसान बि मटिजी थो वञे। प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे। ओ हुकुम करे दी हज़ार ववा मिट्टी, हुकुम करे दी हज़ार ववा मिट्टी, हुकुम करे दी हज़ार। चवणु हुयो त मौसीक़ी जेका आहे प्यार मोहब्बत ऐं अमुन सेखारे थी। हुननि मौसीक़ी जे आलमी ॾींहं ते अॼु ॻाए वॼाए करे मौसीक़ी जो ॾींहुं सेलिब्रेट कयो आहे। हू सिंध जे माण्हुनि खे जेको आहे त मोहब्बत प्यार अमुन जो पैगाम पिणु ॾिनो आहे। कैमरामैन इमखान तुनियो सां गॾु अयाज़ चांडियो, टाइम न्यूज़ वार।